नाज़रीन, घोटकीअ में PTI पारां सुभाणे सिंध हुकूक रैली जूं तैयारियूं जारी आहिनि। घोटकीअ में आज आने वारी कैंप बि क़ाइमु कई वई आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे घोटकी मां मुश्ताक शाही लगारी। जी, पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां सुभाणे जेको आहे सिंध हक़ूक़ रैली पारां जेके कढी पई वञनि जी तैयारियूं जेके हिन वक़्तु मुकमल कयूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सुभाणे जेको आहे कमू शहीद सिंध पंजाब बॉर्डर खां घोटकी खां कराची ताईं जेका आहे तहरीक इंसाफ पारां सिंध हक़ूक़ रैली कढी पई उन जूं जेका आहे तैयारियूं मुकमल कयूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे घोटकी में जेका आहे इस्तक़बाल जेका कैंप लॻाई आहे जिते शाह मोहम्मद कुरैशी जो ख़िताब कंदो ऐं ॿिया जेका PTI जा मरकज़ी ऐं सिंध जा अॻवान उहे ख़िताब कंदा। हिते घोटकी में कैंप लॻाई आहे जिते PTI जो अॻवान मीर इफ्तिख़ार खान लुंड असां सां गॾु आहे। कमू शहीद खां बॉर्डर खां वठी घोटकी ताईं ऐं महेसरे ताईं जेको आहे उहो तैयारी असांजी अञा बि हले पई ऐं राति देरि ताईं इंशाअल्लाह असांजा इहे सॼा तैयारियूं पेंडाल ऐं सॼो कुझु इहो मुकमल थी वेंदो। माशाअल्लाह असांजी आवाम घोटकी ज़िले जी ख़ासि करे पूरी आवाम चार्जड आहे। सुबुह सभिनी जी तैयारी आहे, रैली जी नौजवाननि जी तैयारी आहे ऐं इंशाअल्लाह ताला घोटकी जी तारीख़ में छा पर सिंध जी तारीख़ में इहा जेका रैली आहे इहो हिकिड़ी मिसाल हूंदी। असांजा कुझु MPAs आया आहिनि जेके कराची खां ऐं कुझु MPAs असांजा सखर में कुझु उन्हनि जो स्टे हूंदो ऐं सुबुह इंशाअल्लाह 8 साढ़े 8 9 बजे असांजी काफ़ी क़यादत जेका सिंध जी आहे उहा पहुची वेंदी। बाक़ी जेका असांजी मरकज़ी क़यादत आहे उहो इंशाअल्लाह तक़रीबन 10 बजे ताईं कमू शहीद बॉर्डर ते अची वेंदी। साईं शाह महमूद कुरैशी ऐं असांजी मरकज़ी क़यादत असांजा सिंध जा सदर अली हैदर ज़ैदी ऐं मुबीन जतोई, सरदार पप्पू ख़ान चाचड़ ऐं हलीम आदिल शेख साहब ऐं असांजी जेका बि क़यादत आहे सिंध जी ऐं वफ़ाक़ जी सॼी इंशाअल्लाह असांजी क़यादत इंशाअल्लाह हूंदी। पूरी सिंध जी आवाम खे दावत बि ॾियां थो, अपील कयां थो त इहो न ॾिसो त असांजा मुख़ालिफ़ छा था चवनि, इहो ॾिसो त असांजो मुक़ाबिलो कंहिंसां आहे। असांजो मुक़ाबिलो जेको आहे उहो उन्हनि माण्हुनि सां आहे जिन्हनि 40 साल हिन मुल्क खे लुटियो आहे। सिंध में आहे छा तव्हां पाण ॾिसो, सिंध जा रोड रस्ता, घोटकी चवण में त हिकिड़ो अमीर ज़िलो आहे लेकिन घोटकी में इहो पुराणी सियासतदाननि छॾियो छा आहे त सिंध हक़ूक़ रैली आहे। सिंध जी हक़नि जे लाइ असां सभिनी खे निकिरणु घुरिजे ऐं असांखे पंहिंजा हक़ वठणु घुरिजनि। त PTI जेके माण्हू मीर इफ्तिख़ार खान लुंड जूं ॻाल्हियूं ॿुधियूं इन्हनि इहो चवणु आहे त सुभाणे जेका लॉन्ग मार्च जेका कमू शहीद घोटकी खां निकिरंदी उहा तारीख़ी रैली हूंदी जंहिंमें हज़ारे लखे जेका सिंध जा माण्हू शिरकत कंदा। जी।